ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन पारां वापडा खे प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप तहत निजकारी करण वारे अमल ख़िलाफ़ अनवर चांडियो, सरवर लाशारी, अब्दुल लतीफ़ निज़ामाणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुनो आबाद ऑफिस खां रैली कढी वई। नवाबशाह प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त वापडा जी निजकारी हज़ारे मुलाज़िमनि जो माशी क़त्ल आहे, जेको असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। असांखे चयो वञे थो त तव्हां कमु नथा कयो, पर असांजा मुलाज़िम न ॾींहुं ॾिसनि था न राति, पंहिंजो कमु ईमानदारी सां कनि था। उन बावजूदि सरकार जो अहिड़ो अमल मज़मत जोॻो आहे। असां चिता था ॾियूं त जेकॾहिं वापडा जी निजकारी कई वई त सख़्तु एहतजाज कयो वेंदो।